नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में टंडो बागो में पुलिस लाकअप में मुबीना क़त्ल थी वियल नौजवान लाल मोहम्मद खोसो जी खून सां इंसाफ़ लाइ कंडियारो में खोसा क़ौम इत्तेहाद कंडियारो पारां टंडो बागो में SSP बदीन ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते ज़फ़र खोसो, अली गुल कामरेड, फरहान खोसो, रम्ज़ खोसो, अफ़ज़ल खोसो ऐं ॿियनि चयो आहे त सिंध में पुलिस जी दहशतगर्दी ॾींहों ॾींहुं वधी रही है। पुलिस सरेआम माण्हुनि खे तशद्दुद करे क़त्ल करे रहिया आहिनि, पर पुलिस खां केर बि पुछण वारो न आहे। हिन चयो आहे त टंडो बागो पुलिस नौजवान लाल मोहम्मद खोसो खे क़त्ल करण बाद संदसि लाश खे थाणे जे बाथरूम में लाश खे टंगियो आहे। नौजवान खे पुलिस पारां क़त्ल करण खां पोइ मक़तूल जा वारिस समेत मुल्क जे खोसा क़ौम जे माण्हुनि में सख़्त ताव पकड़ियल आहे। हिननि मुतालबो कयो त क़त्ल थी वियल नौजवान लाल मोहम्मद खोसो जे खून सां इंसाफ़ करे पुलिस खिलाफ़ सख़्त कदम खयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।